अल्लाह तू ॾाढो आ माहीनो आ। हित मां वादन में चंदो आ महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआउं जे सदके रब बाझ कयूं थो अचई। शिरक जो गुनाह असां में मौजूद आ, बेअमा जे नाफरमानी जो गुनाह असां में मौजूद, हराम खाइण वारो गुनाह असां में मौजूद, न्याणी साणी जी शनाख्त न रखण वारो गुनाह असां में मौजूद, परावन हकन खाइण वारो गुनाह असां में मौजूद। केड़ो गुनाह वा जेको मुसलमान न तो करे, जेको काफिर में किरदार आ सागो मुसलमान था अपनान। काफिर भी अल्लाह जे दरवाजे ते हाज़री न तो भरे त मुसलमान भी अल्लाह जे दरवाजे ते हाज़री न तो भरे। काफिर जी जिंदगी भी शिरक ते गुजरे थी, मुसलमान जी जिंदगी भी शिरक ते आ। काफिर भी शराब ते जिंदगी गुजारे, मुसलमान भी शराब ते जिंदगी गुजारे। हुन वट भी पर्दो न होजे, मुसलमान वट भी पर्दो न होजे। काफिर भी बेनमाजी, मुसलमान भी बेनमाजी। काफिर भी जुआ ते मारो मारो, मुसलमान भी जुआ जे माल ते मारो मारी। होडे भी हराम हेडे भी हराम। काफिर जे चेहरे ते महबूब जी सुन्नत ना है, मुसलमान जे चेहरे ते महबूब मुस्तफा जी सुन्नत ना है। काफिर जी जिंदगी गोए वारी आ, काफिर जी जिंदगी मेले मला खेड़े वारी आ, मुसलमान जी जिंदगी सागी आ। ओ कल में पंदड़ बुधा त सही केड़ो ॾोह आ जेको असां हुजूर पाक जे उम्मत में मौजूद कोन्हे। केड़ो आ जेको नथा कयूं, पर चओ चओ उन हुजूर महबूब असां जे दुआ जे करे रब बाझ कयूं थो। ऐं बुधी छड़ियो तराई जा मुसलमानो, अल्लाह जे हबीब के ऐं अल्लाह के बे जो ऐब ढकण वणंदो। नालो सत्तार अथस। सत्तार माना ढकण हार। हाँ वाह, सत्तार माना अल्लाह जी सिफत आहे ढकण वारी। तो असां जेकॾहिं इहा सिफत अपनायूं त परची पवंदो कि न परची। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियामा। फरमाया जेको बेजाए ब ढकींदो, क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तंहिंखे ढकींदो। हुजूर फरमाया जेको बेजाए ब ढकींदो, अल्लाह क़यामत में तंहिंखे ढकींदो। अब हिते चंद माण्हुनि जे साम्हूं ऐब उघाड़ो थी पवे त एॾी वॾी ॻाल्हि न आहे, पर किरोड़नि जे साम्हूं जो ऐब ज़ाहिर थी पवे। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ढकण सिखो, ढकण सिखो। सतारियत अल्लाह जी सिफ़त आ, रब खे इहा सिफ़त ॾाढी वणे थी पई। मां दोस्तनि खे वादन में वाक़ियो ॿुधाईंदो आ। पिराले खां मथां उलरा शहर परे न आहे, 3-4 किलोमीटरनि ते। उतों जे हिकिड़े पोड़े ॿुधायो 1965 में जेका वॾे में वॾी ॿोॾ आई, 1965 में चए थो वॾी ॿोॾ आई। उन टाइम ते छड़ो पाणी पाणी, आकाश नज़र कोन थी अचे, एॾो पाणी तेज़ थो हले पियो। ताक़तवर शयूं लुड़ी वयूं, वज़नदार शयूं लुड़ी वयूं, काश नज़र कोन थी अचे, छड़ो पाणी पाणी आ, न को घर दरवाज़ो नज़र अचे। ईअं ई सॼो मैदान हिकु लॻो पियो आहे। चए थो उन टाइम ते असांजे उलरा शहर वारो कब्रिस्तान में को लाश ॿाहिरि निकिरी बीह रहियो आहे। माण्हू सभु हैरान थी विया, वज़नदार शयूं लुड़ी वयूं। या कहिड़ी शइ आहे जेका लुड़े नथी। चवनि था असां ॿेड़ी ते चढ़ी मथां पहुतासीं, उहो जो ॿाहिरि कढियोसीं, नज़र जो हिकिड़ो औरत जो जनाज़ो आहे। अहिड़ो जनाज़ो सही सलामत, अहिड़ी त चेहरे ते मुर्का ॼण कल्ह को पूरे वियो। पुछा कई से भला औरत जो जनाज़ो आ, मुंह जो ज़ारा भला को सुञाणेस तो या कोन तो सुञाणेस। समूरा चवण लगा कोई कोन तो सुञाणेस। जे हिकिड़े पोड़े के वठी अचो, फलाणी जाइ ते उनखे लॾाए विहारियो आ। पोड़े के वठी आया, चाचा ॿुधा त सही, असां नंढनि मां कोई कोन तो सुञाणे, हिन भला जनाज़े के तूं तो सुञाणे। पोड़े चपोड़ो चवण लॻो मां बि कोन तो सुञाणियां। जे भला कंहिंखां पुछा कयो, जनाज़ो त पंहिंजो आ, कब्रिस्तान त पंहिंजो आ। चए थो मूंखां वधीक ॿियो पोड़ो आ, फलाणी जाइ ते उनखे तव्हां वठी अचो। जंहिं टाइम तो न पोड़े के वठी आया, पोड़े जे साम्हूं जो पातो पोड़ो अञा कपिड़ो जो परे कई त पोड़ो जनाज़े खे चिंबड़ी पई रोई थो पियो। अब्बा ॿुधा त सही, ओ चाचा ॿुधा त सही, तो रोए थो, भला तू सुञाणेस तो या कोन तो सुञाणे। पोड़ो रोई सुॾका भरे करे चए थो हे त मुंहिंजे घरवारीअ जो लाश आ। ओ चाचा तुझी घरवारी के साल गुजरी विया, 40-50 साल गुजरी विया, फोत ते
चे तो इहा ई मुंहिंजी घरवारी आहे ॿुधा त सही 40-50 साल गुज़री विया मुंहं ते उहे रौनक बीठी आहे ॼण कल्ह दफ़नाया आया ॿुधा त सही हिन जे कफ़न खे बि तो न आयो आहे कफ़न बि आलो न थियो आहे मथो मिटी का शइ न आहे का पंहिंजे घरवारे जो हाल अहवाल तॾे तुंहिंजे घरवारे जो नेक अमल कहिड़ो आहे चे तो ॿी कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां पोड़ो सुॾका बि भरे थो बयान बि करे थो चे तो मुंहिंजी बि जवानी आहे चे तो मां सम्झां थो मुंहिंजे घरवारी में हिकिड़ी सिफ़त जेका अल्लाह पैदा कई उन हिकिड़े नेकी जे करे मुंहिंजे घरवारे जे जनाज़े खे अल्लाह महफ़ूज़ रखियो आहे तरो ताज़ा रखियो आहे ॿुधा त सही तुंहिंजे घरवारे जो अमल कहिड़ो आहे चे तो मुंहिंजी बि जवानी आहे मुंहिंजे घरवारी जी बि जवानी आहे मां त शादी करण जे लाइक़ु ई कोन हुयमि मूं में उहा का शइ कोन्हे का पर मां हयादार कंहिंखे ॻाल्हि ॿुधायां त मां शादी करण जे लाइक़ु कोन आहियां छो त अॻे हया हो हाणे हया हलियो वियो आहे उहे हया वजा टाइम हलिया विया हे वॾा वेठा आहिनि चवंदा आहिनि जवान हूंदा हुआसीं छोकिरा छोकिरियूं गॾु खेॾंदा हुआ पर पतो न हो मां वाइदनि में चवंदो आगे ॿुधण सुधण घटि हो अगे वाइज़ नसीहत जलसा घटि हुया पर अखियुनि में हया ऐं दीद हुई न्याणी साणीअ जी शनास हुई ओड़े पाड़े जो ख्याल हो मिट माइट जो ख्याल हो अबे अम्मा जो ख्याल हो गिलो गिले सां हूंदो हो पर कंहिंखे ज़रूरत न हूंदी त को गिले ॿिए ॾे दीद करे अॼु गिले जो बिलो लॻो पियो अब मां ग़लति थो चवां अॼु गिले जो बिलो लॻो पियो न अबे जी सुञाणप न अम्मा जी सुञाणप न को न्याणी भेण सन न्याणी सियाणी जी सुञाणप न को भाइरनि खे भाउ सम्झण जे लाइ तयार न को पाड़े वारनि खे पाड़े वारो सम्झण जे लाइ तयार यार ॻाल्हि सिधी आगे बुध सुध घटि हुई ईमान हो सच्चाई हुई अॼु सच्चाई हली वई आहे अगे मस्जिदियूं कच्चियूं हूं ईमान पक्का हा हाणे मस्जिदियूं पक्कियूं ईमान जा कम लही विया अॼु मस्जिदियूं पक्कियूं पर ईमान जा कम लही विया ख़बर न आहे छा थो थींदो वञे अञा अॻिते छा थींदो अगे वॾनि जे कचहरीअ में नंढे खे ताक़त न हूंदी त को लफ़्ज़ ॻाल्हाए अॼु कचहरीअ में वॾे खे ताक़त न आहे त नंढे जे साम्हूं लफ़्ज़ ॻाल्हाए ॾेखारे अॻे वॾो फ़ैसिलो करे ईंदो त नंढे खे ताक़त न हुई जो अबे जो फ़ैसिलो न मञे अॼु वॾे खे ताक़त न आहे त नंढे जे पुछा खां सवा का ॻाल्हि मञी अचे काॾे हली वई थी काॾे हली वई शनास ओ जॾहिं नियतूं ख़राब थी वियूं तॾहिं नतीजा निकिरंदा विया इंसान खे इंसान बणाइण वारी शइ रब जो क़ुर हा बाबा इंसान खे इंसान बणाइण वारी शइ रब जो क़ुर हया हलियो वियो ओ तराई जा मुसलमान बंबरनि जे गोड़ जा मुसलमान अख़बारूं रोज़ पिया था पढ़ो अहिड़ी का तव्हांखे अख़बार नज़र अचे थी जंहिंमें का बेहया वारी ॻाल्हि न हुजे फलाणी जाए तो न्याणी वई फलाणी जाए तो न्याणी वई फलाणी जाए तो न्याणी वई अब ये छा हुयो हया वजा लीका ई लताड़ मां नथो चवां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यकिलुल हया हुजूर फरमाया मुंहिंजे उम्मत जे मथां अहिड़ो दौर ईंदो जो हया हलियो वेंदो जो हया कोन रहियो अल्लाह असांजे नौजवाननि में शल हया पैदा फरमाए तो चओ अल्लाह असांजे नौजवान में शल हया पैदा फरमाए पोड़ो रोई थो चवे पियो मां कंहिंखे कोन ॿुधायो त मां शादीअ जे लाइक़ु न आहियां मुझे घरवारी जी भी जवानी मुझी भी जवानी शादी करे आयासीं रात वारे टाइम ते मां पंहिंजो पटको लाए करे पंहिंजे घरवारी जे पेरनि ते रखियो चयोमांसि अल्लाह जी बानी माफ़ कर अल्लाह जी बानी माफ़ कर मां त तुझे शादी जे लाइक़ु ई न आहियां मां ज़बान सां कंहिंखे को न ॿुधायो चे तूं हाणे मां पेशेमान परेशान
जेकॾहिं हाणे तोखे छॾियां त तुझे मथां 100 आङुरियूं खॼंदियूं अलाह छाजे करे छॾे ॾिनेसि अलाह छाजे करे तलाक आई अलाह जी बानी तूं चवे त मां तोखे छॾण जे लाइ तयार आहियां मां तुझे शादी जे लाइक़ु न आहियां मां तुंहिंजी ज़िंदगी विञाइण जे लाइक़ु न आहियां मूंखां थी वई मुंहिंजी ग़लती आहे मूंखे माफ़ कर उन टाइम ते चयो त मुंहिंजी घरवारी पटको मुंहिंजो खणी करे मुंहिंजे मथे ते रखियो पंहिंजी पोती मुंहिंजे पेरनि ते लाहे रखे रोई चवे थी अलाह जा बाना लिखियो फर्श ते न थींदो आहे लिखियो अर्श ते थींदो आहे ऐं चयो थींदो उहे जीअं रब चाहींदो पुराणो पहाको छाहे मंगियूं कंहिं न परणियो पर लिखियो हर कंहिं पढ़ियो उहे थींदो जीअं इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैया अन यक़ूल लहू कुन फयकून चए अल्लाह जा बाना वधीक न रो मां थी तोखो माफ़ी वठां थी सघे तो मुंहिंजी का कमी कोताही हुजे चए थी अल्लाह जा बाना जेको रब लिखियो मूंखे बि क़बूल आहे तोखे बि क़बूल आहे मां कॾहिं बि पंहिंजे ज़बान ते नाशुक्री वारा लफ़्ज़ न इस्तेमालु कंदीमां चए थी जेको रब लिखियो मां तलाक वलाक कोन वठंदीमां मां माण्हू जे साम्हूं कहिड़ो कंधु खणी सघंदमि हा पर रब जे कलाम में लिखियो पियो आहे जेको सबुर कंदो सबुर जो नतीजो दुनिया में भी भलो आहे त आख़िरत में भी भलो आहे चए थी सबुर वारी जिंदगी मूंखे भी गुज़ारणी पवंदी सबुर वारी जिंदगी तोखे भी गुज़ारणी पवंदी जो तो घर वारी मूंखे सेखारे थी पे जीअं दुनिया जो दस्तूर आहे सुबुह वारे टाइम ते गुस्ल तोखे भी करणो आहे लटा तोखे भी मटाइणा लटा मां भी मटाईंदमि ईअं जीअं दुनिया जे वहां जे लिहाज़ सां घोट कुंवार खे जिंदगी गुज़ारणी पवंदी आहे तूं भी साॻी जिंदगी गुज़ार जा हा पर जेकॾहिं केतिरे वक़्त खां बाद में औलाद जे लाइ कंहिं पुछा कई पोइ मां उहे लफ़्ज़ चवंदीमांसि जेके पाक मुस्तफा करीम के रब कलामुल्लाह में फरमाया यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूरा औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा बाक़ी जेकॾहिं कंहिं औलाद जे लाइ पुछा कई पोइ चवंदीमांसि औलाद मुंहिंजे वस में न आहे औलाद रब जे वस में चई जेतिरा साल मूंसां घरवारीअ गॾु गुज़ारिया मुंहं ते गुंज बि न आई ऐं सॼी हयाती मुंहिंजो इहो ऐब ॿिए खे न ॿुधाए चए थो सॼी हयाती मुंहिंजी घरवारीअ मुंहिंजो ऐब ॿिए खे ॾाढो ज़ाहिर न कयो ॿिए खे न ॿुधायो पोइ मां सम्झां थो जंहिं मुंहिंजो ऐब ढकियो अलाह क़ब्र में तंहिंखे महफ़ूज़ करे छॾियो छलन कंहिंजो ऐब तो हथ अचे त चौधारी वतों था उखेलींदा का मजलिस खाली ना है को होटल खाली ना है जाते परावन जे लाइ ज़बान इस्तेमाल न कंदा वतों फलाने जो बच्चो हेड़ो फलाने जो बच्चो हेड़ो फलाने जो घर हेड़ो फलाने जो घर हेड़ो बे जे लाइ छो इस्तेमाल कयो पहिरियों पंहिंजे अंग डंग ते त नज़र कयो मुर्शिद अली से फरमाए तो ॿियन के छो थो ॾिसे तूं पंहिंजो अंदर त ॾिस त मुंहिंजो अंदर केतिरो पाक अब सरुन नास मन कान बिऐबी बसीरा व अन ऐब गैर ही ज़रीरा अकुलमंद उहो आहे जंहिंजी पंहिंजे ऐबनि ते नज़र हुजे ॿिए जे ॾिसण खां अंधो हुजे ॿिए जा ऐब न ॾिसो चओ त असां में अल्लाह उहा सिफ़त पैदा करे सतारियत वारी जेका ढकणहार वारी सिफ़त दुनिया में हर को जिंदगी गुज़ारे वेंदो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआउं जे सदके हिन धरतीअ ते जहिड़ा रहूं था न त ॿुधी छॾियो हिन धरतीअ ते जहिड़े रहण जे लाइक़ ई न आहियूं अब 1400 साल गुज़री विया तव्हां हेॾे तवजह कयो 1400 साल गुज़री विया अॼु बि सहाबा किराम जा अहल बैतन सगोरन जा तराना गायो था वेठा 1400 साल गुज़री विया अॼु बि सोने अली साईं जूं ॻाल्हियूं अॼु बि सोने इमाम हसन साईं जूं ॻाल्हियूं अॼु बि सोने इमाम हुसैन साईं जूं ॻाल्हियूं अॼु बि सोने इमाम ज़ैनुल आबदीन साईं जूं ॻाल्हियूं इमाम बाकर साईं जूं ॻाल्हियूं
इमाम जाफर सादिक साईं जूं ॻाल्हियूं, इमाम अली तकी साईं जूं ॻाल्हियूं, इमाम अली नकी साईं जूं ॻाल्हियूं, इमाम मूसा काज़िम साईं जूं ॻाल्हियूं, इमाम रज़ा काज़िम साईं जूं ॻाल्हियूं, इमाम हसन अस्करी साईं जूं ॻाल्हियूं, इन्हनि इमामनि जूं ॻाल्हियूं ॻाए थो छो त उहे दुनिया में हिन कलामुल्लाह खां ॿाहिरि न विया। अब छा उन्हनि जी ज़िंदगी न रब जे क़ुरान खां ॿाहिरि नड़े हूंदे खां वठी करे रब जे कलामुल्लाह सां जो दिलि लॻायूं, आख़िरी घड़ीअ ते कलामुल्लाह सां निभाए ॾेखारियूं। मुर्शिद अली साईं खे अल्लाह 15 पुट ॾिना हा, 18 धीअ। अब घणा मुर्शिद अली साईं खे ॿार? 15 पुट 18 धीअर। अल्लाहु अकबर। मुर्शिद अली साईं जे बचड़नि न्याणनि पुटड़नि ते नज़र कंदे त नंढड़नि खे बि रब जो क़ुरान यादि। पोइ जंहिंजे ॿारनि खे बि रब जो क़ुरान यादि हुजे। मुर्शिद अली साईं ज़िंदगी में टोटल 9 शादियूं कयूं। मुर्शिद अली साईं ज़िंदगी में टोटल 9 शादियूं कयूं, पर जॾहिं बीबी फातिमा सां निकाह में हुई तॾहिं बि का बि कोन कयूं। मुर्शिद अली साईं खे बीबी फातिमा सां जे हूंदे ख़्यालु थियो त जेकर अबू जेल जी धीउ सां शादी कयां, मन अबू जेल धीउ जे निस्बत कुछ निविड़त रखे, मन तौहीद अल्लाह नसीब करे से। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा रोईंदी आई। पुछा कंदा लिमत बिकी या फातिमा, ओ मुंहिंजी न्याणी फातिमा ॿुधा त सही तोखे कंहिं रोवारियो आहे? अज मां महबूब मोहम्मद करीम साईं जे दरवाज़े ते रोंदी आई आहियां। बीबी फातिमा चवे थी अब्बा मञा थी त शेरे खुदा के कलामुल्लाह मोकल ॾिनी आहे, मञा थी शेरे खुदा के शरीयत मोकल ॾिनी आहे चैन शादियुनि जी इजाज़त करण जी, पर मां छा कयां? शेरे खुदा अबू जेल जे धीउ सां शादी करण जो इरादो कयो आहे। इस्लाम में पहिरियों इजाज़त हुई, पर पोइ जॾहिं क़ुरान पाक जो आयतूं नाज़िल थियूं वला तुनकिल मुशरिकात, काफ़रनि सां शादी नाहे करणी, पोइ ख़त्म थी वई। पहिरें दौर में उन्हनि सां कंदा हा त मन अॻे शादी कबी ही मुहबत खे वधाइण जे लाइ। अॻे शादी माण्हू छा कंदो त मुहबत जंहिं ख़ानदान में न्याणी वठे त सॼे ख़ानदान सां बिरादर थी वेंदी हुई। ऐं हाणे शादी करण माना झेड़े जी थित रखण। कीअं बा हाणे जातो शादी कंदो त झेड़े जी शुरूआत ई उतो कंदो। हुनने रब जे क़ुरान खे समझो, तूं ऐं मां पुठीअ पोयों रखियूं वेठा। ओ मुंहिंजा अब्बा तोखे न दां ॾियां त ॿियो कंहिंखे दां ॾियां, जो अम्मा ख़दीजा साण बि मौजूद न आहे, तूं त मुंहिंजो अब्बो आहे। अबू जेल जे धीउ सां शेरे खुदा शादी करण जो इरादो कयो आहे। मां नथी चाहियां त मुंहिंजे घर में अबू जेल जी धीउ अचे। ओ अबू जेल तंहिंजे तव्हांजे मथों पत्थर वसाया, ओ अबू जेल जंहिं तव्हांखे ॾुख ॾिना, कॾहिं शोबे अबी तालिब में गिरफ़्तार करायो, कॾहिं तव्हांजे मथों ओज उछरायईं, कॾहिं तव्हांजे रस्तनि ते कंडा उछरायईं। उहो अबू जेल जंहिं पंहिंजे दुश्मनी जी इंतिहा करे छॾी। मां नथी चवां जंहिं घर में महबूब मुहम्मद जी न्याणी हुजे उन घर में अबू जेल जी धीउ अचे। अब्बा मां इन जे लिहाज़ सां तो ॾे आई आहियां, शेरे खुदा खे तव्हां घुराए करे सम्झायो, शेरे खुदा इन शादी तूं हटी वञे। हालांकि शरीयत मोकल त ॾेसि पई। अल्लाह अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शादी मुबारक सां मां फातिमा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा चिमड़ी पई आहे। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी बीबी फातिमा सां जे पेशानी चुमन था पिया, फरमाइनि था पुट फातिमा गणती न कर, मूंखे यकीन आहे शेरे खुदा तोखे कोन रोवारींदो, मूंखे यकीन आहे हसन हुसैन जी अम्मा खे कोन रोवारींदो। शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला न्यापो थो वञे। ओ शेरे खुदा महबूब सही तोखे घुरायो आहे। शेरे खुदा पाचे तो पियो नज़र जो के हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अखियुनि मुबारक मां लुड़क वहनि था पिया। अम्मा फातिमा सां जे नज़र तो करे पियो, बीबी फातिमा सां जे अखियुनि मुबारक मां लुड़क वहनि था पिया। शेरे खुदा अॻियां वेठो आहे। महबूब मुस्तफा सां जे लुड़कनि मुबारक खे ॾिसी करे शेरे खुदा सां जे अखियुनि मुबारक मां लुड़क वहनि था पिया। हुजूर साईं जे टेम ते पुछा कंदा शेरे खुदा तोखे ख़बर आहे बीबी फातिमा जे मूं वटि कीअं आई आहे? ओ शेरे खुदा तोखे ख़बर आहे मां फातिमा जी पार तूं कयूं मां। ओ शेरे खुदा जंहिं टेम ते मां फातिमा पढ़ाए ॾिनी मां उन टेम ते हिन जी अम्मा ख़दीजा बि ज़िंदा कोन हुई, जेका बीबी ख़दीजा मूंखे पार तूं कयूं वई। बीबी ख़दीजा जे वारी पार
इबारतूं तोखे भी कयूं ओ शेरे खुदा जो फातिमा मुस्तफा रोंदी आई सही अल्लाह केड़ी गाल जे करे रोंदी आई पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था शेरे खुदा मां मन्ना तो शरीयत तोखे इजाजत दे शेरे खुदा मां मन्ना तो कलाम अल्लाह तोखे मोकल तो दे पर मां महबूब मुस्तफा करीम से जो प्यार मां मुस्तफा करीम जी शफकत मां मुस्तफा से जे नबुवत वाले जुबान बाज अल्फाज है थी साईं केड़ा अल्फाज अल फातिमा तो बिज़ातुम मिन्नी फमन अबगज़हा अबगज़नी ओ शेरे खुदा बुदी शर हे मां महबूब मोहम्मद करीम जी फतवा थी फातिमा मां महबूब मोहम्मद करीम जे जिस्म जो टुकरो फातिमा मां महबूब मुस्तफा करीम से जे जिगर जो टुकरो जे मुझे फातिमा खे रंजायो जे मां महबूब मोहम्मद करीम खे रंजायो ओ शेरे खुदा जेकरे तू भी शादी कई फातिमा खे रंजाई जे त मां महबूब मोहम्मद करीम खे रंजाई शेरे खुदा रोई चवे तो साईं मां केरो थींदो आ फातिमा खे रोवाण वारो मां केरो थींदो आ तव्हां खे रोवाण वारो ओ मुंहिंजा साईं मां शादी जो इरादो खत्म करे सघां तो पर तव्हां ॿिन्ही खे रंजाए नथो सघां अल फातिमा तो बिज़ातुम मिन्नी फमन अबगज़हा अबगज़नी फरमाया फातिमा मां महबूब मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो आ जे मुझे फातिमा के दुखायो उन मां महबूब मोहम्मद करीम के दुखायो पर तो वो शेर खुदा जेको पान भी कलामुल्लाह जो हाफिज आ अबा फातिमा भी कलामुल्लाह जी हाफिजानी उन जा बच्चा छो न हाफिज थींदा महबूब मुस्तफा जी नंढे में नंढी न्याणी अम्मा फातिमा तंहिंखे टे पुट टे न्याणी वडड़े पुट जो नालो सोणो हसन साईं बे पुट जो नालो सोणो हुसैन साईं टे पुट जो नालो सोणो मोहसिन साईं बीबी फातिमा जो टे न्याणियूं बीबी ज़ैनब बीबी रुकैया बीबी उबे कुलसूम अम्मा फातिमा पंहिंजे धीअरुनि ते पंहिंजे भेनरुनि वारा नाला फेराए रखिया ऐं ॿुधी छॾियो मां वाइज़नि में चवंदो आहियां या त औलाद ते वॾनि जा नाला न रखो रखो त इज़त सिखो असां पुट ते नालो अब्बे जो रखंदासीं पुट ते नालो ॾाॾे जो रखंदासीं अब्बे ऐं ॾाॾे जो नालो बि रखंदो पर बुझो बि मुंह में घरोड़ींदुसि अब मां सही थो चवां ग़लति थो चवां अब्बे जो नालो अधु वठंदो ॾाॾे जो नालो अधु वठंदो पोइ इहा नाले जी इज़त न कई सोना इन जे करे रखो ई न नाले जो भी फर्क थींदो आहे ग़ालिबन हारून रशीद बादशाह उन जे करे गुलाम जो नालो मुहम्मद एके ॼाणे गुलाम खे पंहिंजे नाले सां सॾु नथो करे वो नौकर गुलाम बाहूं बधी भी रहियो चए तो मुंहिंजा साईं ॿुधा त सही मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे अॼु तव्हां मुंहिंजो नालो न वरितो आहे तव्हां ॿिए नाले सां मूंखे सॾु कयो आहे हूअं तव्हां मूंखे मुहम्मद जे नाले सां सॾु कंदा उन बादशाह उन टेम ते चवे थो मां तो ते कावड़ियल कोन्हे मुंहिंजो तो ते गुस्सो कोन्हे थधो साह भरे करे चवे थो जंहिं टेम ते मां तुंहिंजो नालो न वरितो यार तुंहिंजे मथां नालो मुंहिंजे आका महबूब मोहम्मद करीम वारो आहे हूअं जॾहिं बि तुंहिंजो नालो वठंदो हुउमि मूंखे वुज़ू हूंदो तॾहिं मां वुज़ूअ सां नालो वठंदो हुउमि अॼु मूंखे वुज़ू कोन हो चओ बिना वुज़ूअ जे नालो महबूब मोहम्मद करीम वारो कीअं वठां बिना वुज़ू जे मां पंहिंजे यार जो नालो कीअं वठां पोइ सोणे मुर्शिद अली साईं जो नालो बि पाक आहे मुंहिंजा लफ़्ज़ सम्झो था सोणे मुर्शिद अली साईं जो नालो बि सोणे हुसैन साईं जो नालो बि सोणे हसन साईं जो नालो बि अम्मा फातिमा साईं जो नालो बि मोहसिन साईं जो नालो बि इमाम ज़ैनुल आबदीन साईं जो नालो बि इमाम बाकर साईं जो नालो भी इमाम जाफर सादिक साईं जो नालो भी इमाम अली तकी साईं जो नालो भी इमाम अली नकी साईं जो नालो भी इमाम मूसा काज़म साईं जो नालो भी इमाम रज़ा काज़म साईं जो नालो भी इमाम हसन अस्करी साईं जो नालो भी असहाबन सगोरन जा नाला भी पाक थी अहल बैतन सगोरन जा नाला भी पाक थी इमामन सगोरन जा नाला भी पाक थी पो पाक ज़बान सां भलन जा नाला वठंदो जो तो से वुज़ू न हो कियां तव्हांजो पाक नालो वठां असां जहिड़े हाल में तड़पियल हुजे पाकाई हुजे न हुजे भला जा नाला वठंदासीं न ज़ुबान भी पाक वा त पाकन सां पाकन जा नाला वठंदा तो त इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अज कमिश्नर वट मीटिंग है तकरीबन 12 बजे उते सॾो हुयो 11:15 थियन था पिया पर मजबूरन में 2 मिनट तव्हांजे मोहब्बत जे करे अञा अॻिते हलणो त पोइ इंशाअल्लाह 12 बजे हर त मोड़ा मोदी सां टावरी साहब जन अची वेंदा साईं 12 ते इंशाअल्लाह हलूं था मिड़े कुछ ऑफिसरन खे ॾिनो असांजो ज़िलो खैरपुर तमाम हसास ज़िलो आहे ॿुधल अथव मथों मुहर्रमुल हराम जो महीनो बि अचे थो इन जे करे अॼु ज़िले खैरपुर जा आल तशीह जा सुनिन जा सभु हुते हूंदा पोइ मुआइदा थींदा आहिनि कुझु सयूं थींदियूं आहिनि लिखतूं थींदियूं आहिनि लिखतूं मुआइदा त पुराणा थियल हूंदा आहिनि पर वरी जो आम्हूं साम्हूं वेहबो आहे कुझु मिड़े हिक ॿिए खे इलाल मिंथनि जे लिहाज़ सां पोइ मिड़े हिकिड़ो सुहिणे नमूने सां गुज़री वेंदो आहे इन जे लिहाज़ सां मजबूरी आया पर अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं जेको कुझु चवराए सचो ऐं हक़ चओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणी भी कलामुल्लाह जी हाफिज़ानी आहे तॾहिं त उनजा बच्चा भी कलामुल्लाह जा हाफिज़ शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो पियो मां ॻाल्हि केॾी भलनि जी खई आहे तव्हां मोटरसाइकिल बचे थी पोइ ओॾे था तक हा साईं मां ॻाल्हि तो कयां सोणे अली साईं जी इमामन सगोरन जी ऐं तव्हां वरी ॾिसो बीबी फातिमा सां केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ऐं तव्हां मोटरसाइकिल ओॾे तक था अलाह ख़ैर करे पर हिते मोटरसाइकिल ते वठो सठो आहे त न पोइ ईअं थींदो आहे त बाबा काथे वठो सठो हूंदी आहे पोइ तॾहिं लॻल हूंदी आहे सिर हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए के जाड़े बीबी फातिमा चयो सोना अली चवे तो जी फातिमा चवे थी दिल चवे थी इजाजत दे त मां 4 रकातूं नफिल पढ़ी वठां शरीयत चवे थी नफिल जी शरीयत चवे थी औरत नफिल इबादत तेस ताईं न करे जेस पंहिंजे मुड़स खां मोकल न वठे इबादत जे भी मुड़स खां मोकल वठणी आहे अवा इबादत जी भी पाण को भला घुमण जी मोकल वठन थी एॾे नथो वञा तव्हां कंधो हेठि न कयो बसि न वेंदो तव्हां वटि नओं जलसो आहे पुराणो हुजे आहे पोइ खणी लत हल्की सल्की मिड़े हलूं आहे एॾे नथो वञा हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी शेरे खुदा के चवे थी ओ सोना अली इजाज़त दे त मां फातिमा जी दिल चवे थी 4 रकातूं नफिल पढ़ां शेरे खुदा चवे तो फातिमा मां नफिल को शोरो कींदो मां शेरे खुदा चवे तो मुके हैरत उन टाइम ते लगी आ बेबी फातिमा वुजू करे घर में अल्लाह अकबर करे बैठी आ एक रकात पूरी कई बी रकात पूरी कई 3 रकात पूरी कई शेरे खुदा चवे तो मां बुधा दो जे टाइम ते 4 रकात पूरी कई 4 रकात में रब जो कुरान पूरो करे वई अब 4 रकातन में एक ही रात में बीबी फातिमा कुरान पाक जो खत्म कयो पो जे घर में एक ही रात रब जे कुरान जो खत्म निकरे पो बरकत पवंदी कि न पवंदी असां ते भी खत्म निकरंदो आ पर चौ गार नहीं ता न ॻाल्हाईंदो पो मां वेंदो मां इन पासे ॻाल्हि सिधी आ पो ता मूंसां ॻाल्हायो होॾो सिधा थियो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला चए तो हैरत उन टाइम ते थी जे टाइम ते बीबी फातिमा कलामुल्लाह जो पूरो खत्म 4 रकातन में कढियो आ हा फातिमा लिखियो पियो आहे बीबी फातिमा जो पढ़णो ई हो जी पाक मुस्तफा करीम पढ़ंदा बीबी फातिमा सान जो घुमण ई हो जी पाक मुस्तफा करीम घुमंदा बीबी फातिमा सान जो ॻाल्हाइण ई हो जी पाक मुस्तफा करीम साईं ॻाल्हाईंदा बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजी क़ुरान सां एतिरी मोहब्बत आहे जंहिंजे करे बच्चन ते असर बि साॻियो थियो आहे सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाड़े जे मस्जिद में छॾियो वियो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पहिरियों ॾिहाड़ो पाड़े जे मस्जिद में आयो उस्ताद चवे थो पुट हुसैन पढ़ो से छा पढ़ा पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सोने हुसैन बिस्मिल्लाहिर रहमान पढ़िया उस्ताद बिस्मिल्लाहिर रहमान पढ़ी करे चुप करे भी रहियो सोने हुसैन हिक ही जाइ ते पंहिंजे उस्ताद के 10 सिपारा याद ॿुधाया अब छा ॿुधाए रब जो क़ुरान उस्ताद तो पुछे हुसैन चई जी मुंहिंजा साईं अॻ में कॾहिं मस्जिद ॾे आयो आहियां से मां नंढड़ो मस्जिद ॾे न आयो
पढ़ण न आयो आहियां त अबे सां बि ईंदो में नाने सां बि ईंदो में पढ़ण मां मस्जिद ॾे न आयो आहियां। ओ सोना हुसैन कॾहिं पढ़ण बि न आयो आहियां भला कहिड़े मदरसे में पढ़ियो आहियां अचे थो ओ उस्ताद न को मदरसे पढ़ियो आहे न को मस्जिद पढ़ियो आहे उस्ताद पर या त ख़बर थी मां पुटड़ो कंहिंजो आहियां उस्ताद या त ख़बर थी मां पुटड़ो कंहिंजो आहे मां पुटड़ो शेर ख़ुदा जो आहे मां पुटड़ो हैदर करार जो आहे हज़रत अली करम अल्लाह वजो जो पुटड़ो आहे मां पुटड़ो बीबी फातिमा साईं जो आहे मुंहिंजी जीजे लम्मा जंड पीअंदी आहे त बि रब जो क़ुर पढ़ंदी आहे मुंहिंजी जीजे लम्मा अटो ॻोहे त बि रब जो क़ुर मानी पचाए त बि रब जो क़ुर ॿोड़ चाढ़े त बि रब जो क़ुर लटा धोए त बि रब जो क़ुर बच्चे खे थञो ॾे त बि रब जो क़ुर कई जाए तो न पढ़िया ये ॾही सिपारा मां पंहिंजे अम्मा जे वातों ॿुधी यादि करे आयो बापू जंहिंजे अम्मा जे वातों ॿुधी बच्चो 10 सिपारा यादि करे पोइ उन जा बचड़ा नंढे हूंदे हाफ़िज़ न थींदा असां वटि नंढे हूंदे बच्चा हाफ़िज़ न की न समझ सां थींदो त ॾींदुसि हिकु लकुण बि कुहाड़ी ऐं ॿियो माल नंढे हूंदे ई ॾींदुसि कुहाड़ी लकुण ऐं माल जंहिं उथंदे ई मुंहुं कयो झंग ॾे पोइ उनखे वरी सोच बि ओड़ी हूंदी पर जंहिंजो उथंदे ई मुंहुं हेॾे त मज़ो ई पंहिंजो उन शेर ख़ुदा ते नज़र कर शेर ख़ुदा थो चवे जंहिं शेर ख़ुदा खे 33 ॿार रब ॾिना अल्लाह को वो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने फरमाए तो पियो बीबी फातिमा जने जन रुपये जे रब जो कुरान थी पढ़े तिलावत भी ज़बान ते जारी आ अल्लाह जो जिक्र भी ज़बान ते जारी आ शेर खुदा चए तो 2-3 किलो अटो हुंदो हो पर पो भी 2-3 हफ्ता हली विंदो हो जे जंडर ते जो कुरान होजे पर ज़ुबान होजे अम्मा फातिमा जी अब हाने टेबल जेडो अटो पिया इंदो है घणा डी हलंदो आ न खाइंदा हो जमा हां सही बरकत हली वई शो चो रब जो कुरान हले वड़ा वेठा मां वाइज़न में चवंदो आ मुजो उस्ताद आहे साईं मोरना मीर मोहम्मद मीरक वारो वो साईं चवंदो आ त अगे हिकड़ो कमाइण वारो 10 खाइण वारा साल गुजरी विंदो हो पो भी गुंदीअ में अन्न जा दाना बची पवंदा हाने ज़ाइफे मर्दे कमायूं था पर पो भी 6 महीने को पो दुकान तो अटो वठ अवा किया हाने घर समेत कमायूं था पिया फर्क छा हो अगे बरकत हुई हाने बरकत खत्म थी वई अगे बड़ा हर काईंदा त पेरी जाट में बिस्मिल्लाह लातवार पेरी जाट में बिस्मिल्लाह लातवार गा तो गाए तभी बिस्मिल्लाह लातवार हर में भी अल्लाह जो नालो आ गा में भी अल्लाह जो नालो आ वड़ी मानी पज वड़ी जेटे मदे जन पियंदियो त पेरी बुकिया में बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मानी थी पचा मानी पचाईंदियो त मतो ढकेल हुंदो चप्पल पैर में लथल हुंदी अबे जे ज़बान ते भी अल्लाह जो नालो अम्मा जे ज़बान ते भी अल्लाह जो नालो पो बरकत न पवंदी त बियो छा पवंदी नारे तकबीर शान औलिया अल्लाह शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर वाह वडन जे ज़बान ते अल्लाह जो नालो पो अल्लाह जे नाले में बरकत आहे न हाने जो हर कराईंदा हो त मां संजा साईं बेर वारा हलंदा हूंदा अब हर में मेखो साहब हलंदो हूंदो न पाण सब समझो था माना पेने ॾींहं खां वठी करे बिजू ही असां बेबरकती जो अब आइए न पेरे ॾींहं खां वठी करे बिजू बेबरकती जो त पो दाहूं कंहिंजे आॾो कयूं ऐं लिखी पई आ त जंहिं जाइ ते साह वारे जी तस्वीर हूंदी आ उते भी बरकत न पवंदी उन जाइ ते लानत वसंदी आ मना बरकत जंहिं जाइ ते साह वारी शइ जी तस्वीर हूंदी आ उन जाइ ते भी बरकत न पवंदी जंहिं जाइ ते बेनमाज़ी रहंदो आ उन जाइ ते भी बरकत न हूंदी
जंहिं जाइ ते अबे अम्मा जो ना फरमान तो रहे उन जाइ ते भी बरकत न पवंदी जंहिं जाइ ते व्याज वारो रहे तो उन जाइ ते भी बरकत न पवंदी जंहिं जाइ ते शराब वारो रहे तो शराब जो आदी न उन जाइ ते भी बरकत न पवंदी जंहिं जाइ ते मर्द या पली तौर तरहन था उन जाइ ते भी बरकत न पवंदी हे त शुक्र आहे जो अल्लाह विच ते जुमे जो ॾींहुं रखियो न त छड़ो ईद ते तड़ो करे आ बस ॿियो छा चऊं भला हाँ बि सड़े थो हाँ भाई त जुमे जो ॾींहुं आयो जो वल मुंड मिड़े फुटीअ मां निकिरी करे अमरा खे टाइम लॻी वियो भला वाह वहे तो मां टुबी जा न त बस पोइ जॾहिं दीन खे असां पुठीअ पोयूं छॾियोसीं पोइ रड़ियूं छो हाँ वाह छा चवंदा वॾनि जा पाक बि सचा हथ जी वढी ऐं छा चवंदा हो त जहिड़ी नियत जहिड़ा रूह ऐं ॿियो बि लफ़्ज़ हिकिड़ो चवंदा हो जहिड़ो मुंहुं मां नथो चवां तव्हां बंब रहो तव्हां कावड़ जो कयो सोना मोटी आहे हेॾे मोटी हा बाबा हेॾे मोटी आहे अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला जे अहल बैत खानदान ते नज़र करण जे कीअं थी ज़िंदगी क़ुरान ते गुज़रे उन्होंने नंढड़े हूंदे ही कलामुल्लाह सां मोहब्बत कई उन्हनि खे क़ुरान यादि असां वारनि खे वरी नंढे हूंदे खां वठी करे कलाम यादि हा साईं छोरो जेकॾहिं माल न काहे वियो त शाम जो खल लथल हूंदसि पर मसीत ॾे न वियो त पिणसि न पुछा कंदुसि त वए कि न वए हवा ईअं आहे मसीत ॾे न वियो त पीउ न पुछा कंदो त पुट वए क़ुरान पाक जो सबक़ वतई कि न कोन माल न खोले त पोइ शाम जो ख़ैर न हूंदसि हिन जी पुछा कर त सबक़ वतई कि न वतई हिन जी पुछा कर त मां त न पढ़ में तूं ॾिसी आयसि कोन ॾिसी आयसि माना बचे जे पढ़ण जे करे रब घरनि में बरकत ॾेई विझे लिखियो पियो आहे जंहिं घर में कलामुल्लाह न आहे वो घर ईअं फिटल वेरानो घर वांगुरु आहे अल्लाह वटि उहो फिटल वेरानो घर वांगुरु आहे जंहिं घर में रब जो क़ुरान न आहे तोखे असांखे फिटल घर वणंदो आहे पोइ अल्लाह खे उहो घर कीअं वणंदो जंहिं घर में रब जो क़ुरान न आहे मूंखे हिकु ॾाढो अफ़सोस थींदो आहे इन जलसनि जे निस्बत सां कचे पके जर जंग में वञणो थिए थो पियो खोड़ वीचारा अहिड़ा ग़रीब हूंदा आहिनि जिन खे कंधी हूंदी आहे लोड़ो हूंदो आहे वीचारनि खे भित जी ताक़त न पर टीवी वरी बि हूंदी आहे कुझु त सचो ॻाल्हायो कोई कोन थो ॿुधे पाण में वेठा हवा ईअं न जिस मिसकीन आहे ग़रीब आहे जेको कमाए सो खाए पोइ इहे पैसा चइबो बचसि न कमाए खाए की हे जो 8-10 वारी वठी आयो चइबो त पर पंहिंजी दिलि न हस इहो सरकार जो डंडो सभु सम्झो था पर हा न कंदो अब इहो छा हो महबूबा मुस्तफा करीम सही फरमाया जाते राग जो आवाज साग जो जाते राग जो आवाज साज जो आवाज तंहिं जाते भी बरकत न पवंदी पोइ सभु बीमारियूं खयूं आहिनि पाण हवा सभु बीमारियूं खयूं आहिनि पाण पोइ मयारूं ॿिए ते छो ॾियो समूरनि बीमारियुनि जो इलाज हे मिठड़ो क़ुरान फरमाया अय्युहन्नास क़द जातकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफाउल लिमा फिस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मोमिनीन अॼु वाइदो कयो त अक़ीदो तौहीद वारो रखी वाइदो कयो त अक़ीदो तौहीद वारो अक़ीदो छा आहे खाराइण वारो केर पियारण वारो केर रोज़ी रिज़्क जो ज़ामिन केर कख पन कंहिंजे आर्डर सां चुरंदो आहे नफ़े नुक़सान जो मालिक केर मुश्किल अची वञे त टाल वारो केर तुंहिंजो मुंहिंजो वारिस केर क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाईंदो अबा तव्हां असां न अल्लाह ॾिठो आहे न रसूलुल्लाह साईं ॾिठो आहे हे दिलबर कलाम जंहिंजे लाइ साईं पाण चई विया हे इलाइक़ो साईं खुर्शीद शाह जो अबा ईअं हे इलाइक़ो असांजे साईं खुर्शीद शाह साहिब जो अबा साईं खुर्शीद शाह साहिब कंहिं ॾे बि का चिठी लिखे
ऐं उन बम्बर जो वास्तो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हुजे उन साईं जे चिठीअ खे मोटाईंदो पर साईं पीर साहब आगारो जे कंहिं बि बम्बरे साहब ॾे चिठी लिखे उहो उनखे मोटाईंदो छो त पने ते न ॾिसंदो त पनो केॾो सादो आहे पर ॾिसंदो त लिखी कई हा हिन ॾे बि ॾिसणो आहे त लथो कंहिं ते हा वाह हिन ते बि ॾिसणो आहे त लाहिण वारो केरु आहे लथो कंहिं ते उन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तरक़्त फीकुम अमरैन लन तज़िल्लू मा तमस्सकतुम बिहिमा हुजूर फरमायो ओ दुनिया वारो मां दुनिया छॾी वेंदो मां पर पोयों पंहिंजी निशानी बि ॾिनियूं वेंदो मां त हलियो वेंदुमि पर पोयों निशानी ॾिनी वेंदो मां साईं कहिड़ी फरमाया मुंहिंजी निशानी अथव हिकु रब जो क़ुरान ॿियो मां महबूब मुस्तफा जी सुन्नत उहे साईं जी निशानी आहे हिन अल्लाह जे क़ुरान पाक में लिखियो पियो आहे त तुंहिंजो मुंहिंजो वारिस समूरनि जो वारिस अल्लाह आहे त पढ़ा इन्ना लनहनु नुहयी व नुमीतु व नहनुल वारिसून इन्ना लनहनु नुहयी व नुमीतु व नहनुल वारिसून रब फरमायो तव्हांजे मौत हयाती जो मालिक भी मां अल्लाह आहियां तव्हांजो वारिस भी मां अल्लाह आहियां सहाबा जो वारिस केरु अहल बैतन जो वारिस केरु इमामन सगोरन जो वारिस केरु तुंहिंजो मुंहिंजो वारिस केरु अक़ीदो उहो रख जेको रब जे क़ुरान में लिखियो पियो असांजो वारिस अल्लाह ऐं बचन ॾियण वारो अल्लाह अल्लाह जी हिकिड़ी अजीब कुदरत मां दोस्तनि खे चवंदो आहियां वाइदनि में पैसनि ते बच्चा मिलनि हा त ग़रीब सिकी मरनि अब पैसनि ते बच्चा मिलनि त ग़रीब ऐं ॾिसंदा आहियूं किरोड़नि जो मालिक हूंदई अरबनि जो मालिक हूंदो पर धीअ जे लाइ बि सिकंदो पुट त पंहिंजे जाइ ते अब बस कर को बरोचकी में चेस बाक़ी सिंधीअ में त न ॿुधंदो उते वेठा अथसि बरोच भर अल्लाह जी कुदरत होॾे किरोड़नि अरबनि जो मालिक हूंदो पुट त छा पर धीअ लाइ बि सिकंदो ऐं हेॾे बंबरो फ़कीर वीचारो ग़रीब मिसकिन गॾा गाॾो हलाईंदई पराई मज़ूरी कंदई अल्लाह वरी एतिरा ॾींदो त शोरा जो अधु सामान जो कोठे ते सुम्हारे पोइ घर पूरो पए हा वाह अल्लाह चवे थो यहबु लिमन यशाउ इनासा मुंहिंजी मर्ज़ी ओ मुंहिंजा बाना तुंहिंजे वस में न आहे छड़ो पुट ॼा त बि मुंहिंजी मर्ज़ी छड़ो न्याणियूं ॼा त बि मुंहिंजी मर्ज़ी गॾे ॼा मुंहिंजी मर्ज़ी सिकाया त बि मां अल्लाह जी मर्ज़ी इब्राहिम नबीअ जंहिं सॼी ज़िंदगी अबो अम्मा मिट माइट छॾियईंसि पोइ बि पोड़प में थो ॾेसि ज़करिया नबीअ खे बि पोड़प में ॾे थो पियो चओ त खज़ाना भरिया पिया अथसि पर घुरणो नथो अचे अबा छा अबा सुवाल जो बि तरीक़ो थींदो आहे हे जेके वीचारा फ़कीर मिसकीन पिनंदा आहिनि उहे छा चवंदा आहिनि अबा लहिणो लेखो न अथई जेको सरी सघई ॾे पर जेकॾहिं ईअं चढ़े ॾे थो की न लाहियां पेरम हो लाहींदे को तूं ॿई लाहे ठोकींदे चंड्रा हिकु अण हूंदे ॿियो अफाला बुछड़ा हिकु पिने थो ॿियो पिनण बि नथो अचे तूं असां बि रब खां पिनऊं त कमु आसान आहे पर पिनण बि त अचे न पाण रब कलामुल्लाह में फरमाया वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन वइज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून दुआ जा भी तरीक़ा हदीस पाक में अचे थो वज़ू असां हुज किबले जे मुंह कर गोडा भञ हथरा अदब सां खण दिल सां रोई दुआ घुरेस पोइ जीअं चवंदे तीअं ॿुधंदे असां वरी दुआ कीअं घुरंदाऊं हे ॾिसो थकावा बि उन टाइम ते बीठो कढंदो फुटियूं लथियूं अलाए कोन ॿोझो अलाए कीअं थियो
ला 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 ये अल्लाह के भी दुआ पाती हां वा ये असा वारी दुआ भी त पोए सागी मुंह में मोटी इंदी चोई तो दिल सां दुआ घुर त सही हज्जाज बिन यूसुफ वडो जालिम बादशाह थी गुजरियो आ एकड़ी जाय तो गुजर के से नाबीन वेठो आ भर में लई आयो नाबीन दुआ पुकर ए अल्लाह अखियों दे अल्लाह अखियों दे त नूर नूरा त जहाना जी चेबो आ लई आयो सलाम वराए उन के जे सुञाणे तो नाबीन च मां त नथो सुञाणे चे मां हज्जाज बिन यूसुफ आ जालिम को भो के न थींदो हज्जाज बिन यूसुफ दे नाबीन डकण शुरू थियो चेड़ंदा काउ ॾींहुं थी दुआ घुरंदे जे अठों ॾींहुं अल्लाह को दुआ घुरंदे जे शाजी जे अखियुनि जी मिले ई चे न जे मां वञा तो कम सां मूंखे माण्हू मारण में ईंदो आहे मज़ो मोटी चा अखियूं न हुजनि पोइ तुंहिंजो बि सिरो न हूंदो चई हले वियो ऐं पोइ अंधे ॾिनी अल्लाह ते अल्लाह अखियूं त छा सिरो थो वञे ई पियो रब जा अखियूं ॾे जा वञे थो सिरो सो बि ज़ालिम बादशाह पाण चई अची जो रुनो अल्लाह अखियूं ॾिनसि हज्जाज जो मोटियो ॾिठे त दीदा चे ॾे ख़बर चे अहिड़ो यको न घुरियो मां जेको अॻोणे खां कोठी घुरियो त मां अहिड़ो यको दिल सां मां कोन सॼो मांसि हाणे जेका न तूं ॾिनी धमकी जीअं रोई बाॾायो मांसि चे रोई बाॾाए दुआ घुरेसि पोइ क़बूल बि कई न पोइ जहिड़ी घुरंदेसि ओड़ी त मिलंदी न अल्लाह खां घुर अक़ीदो तौहीद वारो हुजे ॾियण वारो केरु यार जेके घुरण ते कावड़ था कनि तंहिंजो दर नथा छॾियो हा वा जेके घुरण ते कावड़ था कनि तंहिंजो दर नथा छॾियूं जेको न घुरण ते कावड़ करे तो तंहिंजे अचण जे लाइ तयार न आहे हा साईं जेको न घुरण ते कावड़ तो करे चवे थो बाना तुझे अचण जी देर आहे तुझे घुरण जी देर आहे मां रब जे ॾियण में देर न आहे तो अक़ीदो तौहीद वारो इंशाअल्लाह अक़ीदो पेरे नंबर ते अक़ीदो तौहीद वारो बे नंबर ते अबे अम्मा जी नाफरमानी अबे अम्मा जी फरमान बरदारी कंदासे बे नंबर ते अबे अम्मा जी नाफरमान जे वेझो भी न विंदासे अबे अम्मा जी फरमान बरदारी महबूब मुस्तफा फरमायो रिज़ल रब फी रिज़ल वालिदैन व सख्त रबी फी सख्तिल वालिदैन फरमाए जेते अबो अम्मा राजी तेते अल्लाह राजी महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेते अबो अम्मा राजी तेते अल्लाह राजी महबूबा फरमायो जेते अबो अम्मा नाराज तेते अल्लाह नाराज महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेको नमाजिया हाजिया गाजिया पर जकड़ा अबो अम्मा नाफरमान हा रब वट को भी अमल कबूल न थसे केडो भी भले नेक नमाज हुजे न अबो अम्मा ना हुनते नाराज आ त रब वट को भी अमल कबूल भले खैरात करे शा भी करे ऐं हुजूर से हे भी लफ्ज फरमाया अम्मा नाराज होथस त मौत वारे टेम ते कलमो नसीब न थी अबा कुछ बचो महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा नाराज़ा त मौत जे टेम ते कलमो नसीब न थींदो ओ बबरन जे गोजा मुसलमान फिटाइण वारियूं जायूं भी खोड़ थी पर अबे अम्मा सां न फिटाए जाए जे अबे अम्मा जी दुआ जन्नत जी हवा अबो अम्मा राजी त अल्लाह राजी अबे अम्मा जो जिनके दुआओं से हिते भी आबाद हुते भी आबाद दुनिया के जियो करे जवाब तो दे अबे अम्मा के फोट सा जवाब तो दे अबो सडे सोचे फोट अम्मा सडे सी चे फोट पहुंचंदो आ त जेड़ी करनी तेड़ी बाजू अबे अम्मा के फोट तो करे सुबाने तोजा बच्चा तोके फोट कर बेन जे आडो आजिजी अबे अम्मा जे सामू सीनो तो सहाय अबे अम्मा वारी जाए फिटाइण वारी न थी अबे अम्मा वारी जा रहण वारी थी हे त अबे अम्मा जो दुआऊं थी अल्लाह मुसीबतुन के बंद बदी बीठो थी अबे अम्मा वारियूं दुआऊं हली वई पोयों कोई दुआऊं ॾियण वारो को न हूंदई चओ त अबे अम्मा जी फरमा बरदारी कंदासीं ऐं चओ त भेनरुनि खे पंहिंजा हक़ ॾींदासीं हो या इंशाअल्लाह खाटो त लॻंदो घर खे अब ॾियणो त माना खाटो असां ॾियणो सिखियो ई कोन्हे वठणो निंड में भी वठणो जाग में भी वठणो 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 ॾियण वारी ॻाल्हि ई कोन्हे
पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन वकाफुल यतीम हाकज़ा यौमल क़ियामा। हुजूर पाक सही फरमायो सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जंजो अबो फौत थियो पोयो पुटड़ा भी छड़े वियो न्याणी भी छड़े वियो भाइरन पंजे भेणन के पंजे बच्चन वांगुर पालियो भेनर वडियो थियो उनके पंजो हक हिसाब ॾेई करे पढ़ायो। हुजूर फरमायो जी आंगुरियूं कठियूं न क़यामत वारे ॾियारे भेण के खुश रखण वारो मां महबूब मोहम्मद करीम सां जन्नत में कठो हूंदो। अहीं जेकॾहिं भेण वीचारी दरवाज़े ते आई उनखे गारियूं ॾींदी मुड़स टिकरा ॾिनियूं थी न मुड़स जे टिकरनि ते आई आहे न वरी जे दर ते ॾिठो मां त पाण सम्झे थी ओ ज़ालिमा मता इहा न्याणी अखियुनि मां लुड़क वाहे रब ॼाॾो झोल झले ई न मता सभु कुझु तबाह न थी वञे मता न भेण जे बददुआ जे करे हर शइ हली न वञे। वाइदो कयो त भेणुनि खे पंहिंजो हक़ हिसाब ॾींदो ऐं वाइदो कयो त पंहिंजूं न्याणियूं बि पढ़ाइणियूं। हूअं त खणी चवंदो पैसो कोन हाणे हर कंहिं वटि फुटी लथी आहे अब न्याणियूं पढ़ाइणो अहल बैत जी सुन्नत छा बाबा न्याणियूं पढ़ाइणो अहल बैत जी हा साईं हा न अशो मतो त इहो वारा छा खरिया हिकिड़े पासे ॾे वाइज़ ते मां वयुमि हमरा अचो सही दुआ घुरो हाणे न्याणी पढ़ाइण जो इरादो कयो आहे ॿ न्याणियूं आहिनि मां चयो घणी उमिरि अथनि चए वॾीअ जी 29 साल खनि आहे नंढीअ जी 26-27 साल मां चयो हेॾो सब्र कयो थी बाक़ी 30 साल सब्र कर बाक़ी वीचारनि खे पोड़नि खे छो थो तकलीफ़ ॾे। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ओ बंबरन जे गोड़ जा मुसलमान रब जे ज़ात जो कसम ज़िम्मेवारी सां ॻाल्हायां थो पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं न्याणियूं पाक बीबी ज़ैनब साण पाक बीबी रुकैया साण पाक बीबी उम्मे कुलसूम साण पाक बीबी खातून जन्नत फातिमा साण पाक पाक मुस्तफा करीम पंहिंजो पाक न्याणियूं पढ़ायूं तोखे मूंखे बि न्याणियूं पढ़ाइणियूं पवंदियूं। अगे वारो दौर त शराफत वारो ऐं हाणे बंबरे वारो छोरो शीशी तो पिए फीडर त बि सभु कुझु ख़बर अथसि ॿियो छा चऊं भला। हवे जेको जहान हले थो जेको असां घरनि में मथे टोप रखी छॾिया न इहो चरियो खरियो बि सियाणो थी वियो। जॾहिं महबूब मुस्तफा करीम पाक न्याणियूं पढ़ायूं त तोखे मूंखे बि न्याणियूं पढ़ाइणियूं हक़ ॿुधाइणो आलमनि ते फर्ज़ आहे हक़ ॿुधाइणो आलमनि ते छा आहे बाबा फर्ज़ आहे। मता 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 गफ़लत करे विझे जेको लफ़्ज़ चवण चाहियां थो ॿुधजां मता का देर थी वञे गफ़लत करे विझे पोइ मता ॻोठ शहर में कंधु खणण जहिड़ो ई न रहे। मां अलाए छा छा चई महबूब लफ़्ज़ चया फरमाए जेकॾहिं तव्हां न्याणी नथा पढ़ायो सुभाणे न्याणी भुलिजी पई ग़लति क़दम खईं महबूब फरमायो न न्याणी जे ग़लति क़दम में अबो अम्मा बि बराबर ॾोह में शरीक आहे। पोइ असांजूं निमाज़ूं असांजा रोज़ा असांजो ख़ैर ख़ैरातूं पोइ कम जूं न आहिनि चओ त न्याणियूं पढ़ाए। हिकिड़ो मिसाल ॾियांव त अञा असां में देर छाजे करे अख़बार में तव्हां दोस्तनि पढ़ियो हूंदो मां पाण पढ़ियो 78 साल जो पोड़ो 65 साल जी माई भजाए करे कोरट में प्यार जो परणो करे आयो 78 साल वारो कुराड़ो बि नथो बीहे त 25 साल वारे बंबरे खे केरु समझाए। हा वाह चओ त इंशाअल्लाह बच्चो जवान थिए त पढ़ाईंदासीं चओ इंशाअल्लाह। जलसन में मुंहिंजो तजुर्बो आहे पीउ माउ जा हक़ ॿुधाईंदा आहियूं त पोड़ा कन्नु करे ॿुधंदा आहिनि ॾिसंदा आहिनि त वारो छोरो आयो अलाए कोन आयो छो त पोड़े जो फ़ाइदो आहे। वरी छोकिरनि जे पढ़ाइण जी ॻाल्हि कर त पोइ छोरा कन्नु ॾींदा आहिनि त बाबो वेठो आहे की न कोन वेठो आहे। जीअं पीउ माउ जो हक़ आहे तीअं बच्चनि जो बि हक़ आहे छा वाह चओ त इंशाअल्लाह बच्चा पढ़ाए ऐं वाइदो कयो त ॿाहिरनि खे पंहिंजा हक़ ॾिबा वाइदो कयो त ओड़े पाड़े सां घटि न कंदासीं बस आमीन चओ थोरो होशियारी हुजे। हुजूर पाक फरमायो अल्लाह से तोखे ताक़त ॾिनी आहे तुंहिंजे घर में ॿोड़ भलो हुजे मिस्कीन बुख ते वेठो हुजे पोइ रब माफ़ न कंदे न महबूब जा लफ़्ज़ तो ॿुधायां मता तुझे घर में ॿोड़ भलो हुजे को मिस्कीन गरीब बुख ते वेठो हुजे रब माफ़ न कंदे।
महबूब फरमाए जेको ओड़े पाड़े सां सुठो नथो हले मुंहिंजो न आहे। छा फरमायो? जेको ओड़े पाड़े सां सुठो नथो हले मुंहिंजो न आहे। अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि गोश्त आयो, वो साईं जे लाइ भुञी ठाहे रखी। साईं जन जीअं जो आया, बीबी फातिमा बीबी आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वो भुगल गोश्त खणी आई, पुछा कंदा आशा ॾे त ख़बर काॾों आयो? चवे थी साईं पाड़े वारनि मोकिलियो तव्हां जे लाइ मां भुञी ठाहे रखियो आहे। फरमाईंदा आशा वॾो थांव त खणी आ। बीबी आशा साईं वॾो थांव खणी आई। फरमाईंदा पाणी त भरे आ। उन वॾे थांव में भुगल गोश्त लाए करे पाणी वई भरियल पाणी विझी करे भरे करे फरमाईंदा आशा हाणे घुमाए ॾे, जेसि ताईं मिस्कीन गरीब पाड़े वारा न खाईंदा मां मुहम्मद करीम गिरह बि न भरींदो। आशा मुंहिंजा ओड़े पाड़े वारा गरीब बुख ते मां मुहम्मद भुगल गोश्त खावां? अब असां में इहा सुन्नत आहे? हाँ असां में इहा सुन्नत आहे? कुकड़ खाईंदो चे खब हुन गरीब जे दर ते उछलिया त ख़बर पए कीअं थो मां कुकड़ियूं खावां। अल्लाहु अकबर। ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, मुंहिंजी लत कुझु तिखी हूंदी आहे पर मां हेॾे होॾे कोशिशि कई आहे त न वियो। वरी जे ॿियो दफ़ो वाइदो थियो त पोइ कुझु अॻिते सुरबो सही। कीअं चयो सही आहे ॻाल्हि आहे त पोइ ॿीहर असां बि कोन घुराईंदासीं। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओड़े पाड़े जी पारत कई, तोखे मूंखे बि ओड़े पाड़े सां भलो हलणो आहे। ख़बर न आहे कंहिंजे दुआ में अल्लाह असर रखियो हुजे। गरीब गुरबे मिस्कीन जे दुआ जे करे रुठल रब परची पवंदो। चओ चओ गरीब गुरबे जे दुआ जे करे रुठल रब परची पवंदो। ऐं महबूब मुस्तफा करीम जी हीअ बि हदीस ॿुधाए वञा, मन अखद शिबरन ज़ुल्मा। फरमाए जंहिं गिराट ज़मीन नाहक पराई सोरी त क़यामत वारे ॾियारे 7 ज़मीना कुल्हे ते खणंदो। अब छा फरमायूं? गिराट हे जो असां वोणनि जे मौसम में बनो कपींदा आहियूं अधु फुट वोणनि जे मौसम में, वरी मथों कणका लाइन थियूं अधु फुट कणकनि जे मौसम में। वोणनि में 3 फुट छो त गंदो इलाही थो थी वञे। मथों भले बनू 2 फुट पर विख जो रखो त क्यारीअ जी भितर सां लॻे। ओ सुना महबूब फरमाई गिराठ ज़मीन सोरे त क़यामत में 7 ज़मीना कुल्हे ते खणी पवंदी। छा रखियो आहे बननि जे सोर में? यो शैतानी सबक आ जेको तू ऐं मां अपनायूं था पिया। पर कुरान खणदे त नूर जो कसम आ मूंखे ख़बर ई कोन्हे। बाक़ी हिंदुस्तान वारो रात पत्थर पटे होॾे हणे ॿियो आयो जेको पत्थर पटे वियो। ऐं लोढ़े मां तो एॾो फ़ाइदो आहे, वञ छड़ो डिंगर वधाईंदो पंहिंजो पाण लोढ़ो वधंदो। अब अॻे छड़ो डिंगर लाहींदो। अल्लाह हलाल हलाल मां त वाइदन में चंदो हराम जे मुर्गे का हलाल जी दाल भलिया। हराम जे मुर्गे का हलाल जी दाल भलिया। छो त महबूब मुस्तफा करीम फरमायो रब रजुल मतमु हरामुन व मशरबु हरामुन व मलबसु हराम व गुज़ियल जसद बिल हराम फमद यदहु फयकूल या रब अन्ना मुस्तजाबु लहुम दुआ। फरमायो खादो भी हराम जो, पीतो भी हराम जो, लटो भी हराम जो, जिस्म के पालींदो भी हराम जे पैसन सां रब दुआऊं ई कबूल न कंदुसि। अब साईं जा लफ़्ज़ सच्चा। हराम खाइण सां दुआ कबूल न पवंदी। अॼु असांजी दुआऊं काथे थी कबूल पवंदी? माल खे गाहु भी हराम जो, उन भरीअ जा तीला दर ते त बि चवंदो मूंखे नूर भटार जो कसम आहे मां अहिड़ो हराम थी वियुमि जो परायूं भरियूं चोरीअ करे ईंदो मड़े तीला जो तुंहिंजे दर ते आया। गाहु बि चोरीअ जो, कुतर बि चोरीअ ते, वरी खीर जेको थियो उन में बि पाणी। उन जो हाल जेको ॾिसूं था ईअं न सही। वरी जेका फुटी लहे त फी बोझे त 2 बाल्टियूं पाणीअ जूं। जी बिस्मिल्लाह। अल्लाह शला हकीकी मुसलमान बना। वायदो कयो त हराम जे वेझो न वेंदासीं, जिंदगी हलाल ते गुज़ारबी।
अब जैसा मोहब्बत होंदी आ उन जी हिक हिक शे वणंदी आ। हां सही, जैसा मोहब्बत होंदी आ उन जी हिक हिक शे वणंदी आ। पो तव्हां असां समूह जी मोहब्बत महबूब मुस्तफा सां आहे कि न आहे? महबूब मुस्तफा करीम साईं सां आहे नी। भई त मथे करे जो असां जी मोहब्बत महबूब मुस्तफा करीम साईं सां आहे। पो हीअ निशानी भी उन महबूब मोहम्मद करीम जी अथव। ये निशानी भी उन जै महबूब मुस्तफा करीम साईं फरमायो मन अहब सुन्नती फकत अहबनी व मन अहबनी कान मय फिल जन्नह। दुनिया वारा हुजूर पाक फरमाई जै शख्स जी मां महबूब मुस्तफा जे सुन्नत सां मोहब्बत आ क़यामत वारे ॾियारे मां महबूब मोहम्मद करीम सां जन्नत में कठो। अज बमरा दिल सां, अज त दिल सां नियत कर। शैतान चवंदई त अञा पोड़प कोन आई थी, पोड़प थिए त पो सुन्नत छॾिजां। अज दिल सां इरादो कर, नियत कर त चेहरे ते महबूब मुस्तफा जे सुन्नत के सजाइबो। इंशाअल्लाह रोज़े पाक में महबूब मुस्तफा करीम नो तोरे सलाम आई। अर्शते अल्लाह राज़ी थींदई, रोज़े पाक में रसूलुल्लाह राज़ी थींदी। जेको मां चयो अल्लाह उन जे मथा अवल मुख्य अमल जी तौफीक अता फरमाए, उन खां बाद में तमाम समूह के अमल जी तौफीक अता फरमाए। या इलाही जब तक मरे जिस्म में जान रहे तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे। मैं रहूं या न रहूं मगर दुआ है दिल की दीन मोहम्मद रहे और इज्जत कुरान रहे। जिस काम के लिए आए वो काम न बिगड़े, सर कट जाए तो कट जाए मगर इस्लाम न बिगड़े। तमन्ना है कि इस दुनिया में कोई काम कर जाए, अगर कुछ हो सके तो खिदमत कुरान कर जाए। जो आयो मी अवी अञा निंड में पिसी वेंदो पक्षिड़ा डुखियाड़ सदो ॾींहं बंबरो बेली मुर्सत आयो शींहं बता लजायो पंहिंजे लोईअ खे। वो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ॿ टे दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो। बरो मजे रूह के ईसाले सबाब असांजा जेके भी वड़ा फोत थी विया हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूह मुबारक, इमाम सगो रूह मुबारक, औलिया अल्लाह जो रूह मुबारक।